अलैकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम तुंहिंजो मुंहिंजो ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राज पर मूं सां गॾु आहे डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब, हाणे कोरोना वायरस जे करे सॼी दुनिया में जेका सूरत हाल थी आहे ऐं असीं बि उन दुनिया जो हिसो आहियूं, मुसलसल हिकिड़ी चेतावनी त नज़र अचे पई पाण खे। सिंध हुकूमत वफ़ाक़ी सरकार जेके कम कारियूं करे पई उहे सॼी दुनिया जे आॾो आहिनि। भला पाण पाकिस्तान में रहंदे दुनिया खे त ॾिसूं था, पर हितां था कयूं, असांखे कहिड़े क़िस्म जा चैलेंजिस आहिनि? डॉक्टर साहब, हीउ जेको पाकिस्तान असांजो मुल्क आहे, इहो मुख़्तलिफ़ कल्चरनि जो, मुख़्तलिफ़ कल्चर, मुख़्तलिफ़ ॿोलियूं, मुख़्तलिफ़ सकाफ़तूं ऐं मुख़्तलिफ़ रिश्ता। हाणे हिकिड़े पासे असांखे उतरे पासे गिलगित आहे त चीन उन जे वेझो आहे, हिन पासे वरी असांखे अफ़गानिस्तान आहे त असांजी जेका ख़ैबर पख्तूनख्वा वारी पट्टी आहे, अफ़गानिस्तान वारो हिकिड़ो हिसो वरी कोयटा जे पासे आहे, चमन जे पासे आहे, हिकिड़ो हिसो असांजो ताफ़्तान वारो ईरान जे पासे आहे। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि जेके चाहिनि वरी पाण वेठा पोर्ट सिटी में आहियूं, पाण वेठा पोर्ट सिटी में आहियूं, ऐं हिकिड़ा माण्हू आहिनि जेके चाहिनि था त असां अक़ीदे लाइ ईरान ज़ियारतुनि ते वञूं, शाम वञूं, इराक वञूं, शाम वञूं। पाकिस्तान में घणे में घणा जेके केस आहिनि न, सही, बिल्कुलु सही, 21 जेके आया आहिनि उहे सभु जो सभु सवाइ 3 जे बाक़ी ईरान ऐं शाम मां आया आहिनि। हाणे हिकिड़ो त चवणु ॾुखियो आहे माण्हुनि खे, पर इहा ॻाल्हि सम्झणु पवंदी। अॻे सुपर हाईवे ते हिकिड़ो बोर्ड लिखियलु हूंदो त न खां देरि बहितर आहे। न डॉक्टर साहब, हूंदासीं त इबादतूं कंदासीं न, ठीकु आहे न। इन करे इबादतुनि जे बारे में असांखे रिजिड सख़्तगीर रवैयो ख़तमु करिणो पवंदो, जीअं सऊदी अरब कयो आहे। सऊदी अरब 55 मुल्कनि सां जहाज़ी तालुक़ु ख़तमु करे छॾियो। डॉक्टर साहब, मको मदीने खां वधीक त ॿी का बि ॻाल्हि कान्हे न। मुस्लमाननि जे लाइ वॾे में वॾी इबादत जी जाइ आहे न, काबतुल्ला शरीफ़, गार्डन ऑफ बंदि, ठीकु आहे, काबतुल्ला बंदि। ऐं उतां जे माण्हुनि खे चयो अथऊं त जॾहिं तव्हां अवल तवाफ़ करे छॾिया आहिनि, उमरा करे छॾिया आहिनि, त हाणे तव्हां न अचो। छो त कोरोना वायरस हीउ फैलिजे थो हथनि मां, हीउ हथनि मां फैलिजे थो तव्हां सां हथु मिलाइण में, तव्हां सां भाकर पाइण में, तव्हांजे मथे ते हथु रखण में। तव्हांजो हथु पाण चऊं निमाज़ में पाण हीअं गॾिजी बीहूं था न। हाणे कोरोना जे लाइ जेको वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन प्रोटोकॉल कढियो आहे न, उहो हीअ आहे त माण्हुनि खे सेखारियो, सम्झायो त महिरबानी करे पंहिंजा हथ धो, घटि में घटि 20 सेकंड, अधु मिंट खां बि 10 सेकंड घटि, हिकु पंहिंजी जान बचाइण लाइ 20 सेकंड, 20 सेकंडनि में हथु। ॿियो मां तव्हांखे मेडिकल जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असांखे जॾहिं सर्जरी कराईंदा न, त उन सर्जरी में असांखे जॾहिं सर्जन जो गाउन पाराईंदा त उहे हेठि ॿाहूं न आहिनि, हेसि ताईं, सही, ठीकु। पर असांखे पंहिंजो जिस्म त साफ़ु करिणो आहे न बैक्टीरियाज़ खां। हाणे 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो हीअ आहे त तव्हां हथु धोओ ऐं हेसि ताईं अचे। मेडिकल साइंस हिन जे ख़िलाफ़ु, सही, मेडिकल साइंस मथां खां हेठि अचो, जीअं हथनि जो हेॾे न वञे। सही, बिल्कुलु सही आहे, ठीकु आहे। हिन नमूने सां असांखे जेके हथ बि धोइणा आहिनि, हथ जेके साफ़ु करिणा आहिनि, उन्हनि जे बारे में इहो प्रोटोकॉल। हीउ कोरोना वायरस जेको आहे न, इहो जनवरी खां चीन जे सूबे हुबे जे शहर वुहान में ज़ाहिर थियो आहे। इहो जेके जंगली जानवर आहिनि, सूअर आहिनि, शींहं आहिनि, ॿिया आहिनि, इन हवाले सां चाइनीज़ त बेरहम माण्हू आहिनि। बेरहमी जी ॻाल्हि कान्हे, उन्हनि जे कल्चर जो मामलो, ठीकु आहे, असां बेरहम छो था चऊं। हाणे उन्हनि जंगली जानवरनि मां इहो वायरस जेको आहे उहो इंसाननि में दाख़िल थियो। इन करे सिंध गवर्नमेंट जे सिहत खाते ऐं ख़ासि करे उन जी वज़ीर साहिबा अॼु इहो प्रोटोकॉल बि विझी छॾियो आहे त घर में जेके पालियल ॿिलियूं ऐं कुता आहिनि उन्हनि खां परे थियो। छो त हीउ जानवरनि खां इंसान में दाख़िल थो थिए, पोइ इंसान खां इंसान में दाख़िल थो थिए। इन करे हिन जो रस्तो त तव्हांखे सम्झणु खपे। हाणे तव्हांखे हथु साफ़ु करणा आहिनि, तव्हांखे जे नज़लो आहे, ज़ुकाम आहे, हर आहे तव्हांजे ॻिचीअ में, निड़ीअ में,
सुर थी थिए ऐं तव्हां सम्झो त हीअ लहे नथी, ज़ुकाम आहे जेको छॾे नथो, बिना देरि तव्हां कराची में आहियो त जिना अस्पताल, सिविल अस्पताल, लांडी, कोरंगी उॾालिया वञो। सही। न त तव्हां कोट गुलाम अहमद में आहियो त उते वञो, न त मिठी में वञो, न त लाड़का में वञो, न त ख़ैरपुर वञो, उते सेंटर सरकार मुक़ररु करे छॾिया आहिनि। 21 माण्हू ही जेका कल्ह हिते मैच थी। डॉक्टर साहब थोड़ा प्रोटोकॉल्स खे मुंहिंजे ख्याल में पहिरीं हीउ जेको हथ जोड़ वारो हिसाबु आहे, भला उनखे त छो सॼी असांजी रिवायत रही आहे त भई हथ मिलाइण को एॾो ज़रूरी त न हथ न मिलायो, रोज़ बि पाण मिलायूं बि हथ न मिलायो, हथ न मिलाइणु खपे। जॾहिं ॾिसो तव्हां मज़हबी तौर बि ॾिसो न त जॾहिं चओ था त सफ़ाई अधु ईमान आहे त तव्हां सफ़ाई कयो। ऐं ॿियो डॉक्टर साहब जेको तव्हां ख़ासि तौर ते पाण डिस्कस कयो त माउ जॾहिं ॿारनि सां प्यारु करे थी, माउ हर औलाद ॿार खे मिठो आहे न खपे, पर मारण लाइ छो करे, हूंदो त प्यारु कबो न, मारण लाइ छो करे। हा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त ही कोरोना वायरस वॾे में वॾो जेको अटैक कंदो न, उहो नाज़ुक मोर्चनि ते कंदो। नाज़ुक मोर्चा आहिनि इंसान जी उमिरि, इंसान जी ॼमार। नाज़ुक मोर्चनि में नंढा ॿार ऐं पोड़ा, ॿ इंतहा। हा सही आहे, या त सफ़ा नंढा या सफ़ा वॾा। ठीकु आहे। हाणे सफ़ा वॾनि में तव्हां ॾिसो त कल्ह अंजेला मार्केल जर्मनी जी चांसलर चयो आहे त जर्मनी में 60% माण्हू ख़तरे हेठि। हाणे छा आहे त उते वॾियूं थी वियूं उमिरियूं। अच्छा, हुनजो इहो चवण जो मतिलबु कोन्हे त जेके माण्हू आहिनि उन्हनि जो 60%? न 60% माण्हू ख़तरे हेठि आहिनि। उहे 60% उहे माण्हू आहिनि जिन जी उमिरि 70 सालनि ऐं 65 सालनि खां मथे आहे। सही आहे। हाणे 65 ऐं 70 वारा अची विया ख़तरे में, उहे आहिनि उतां जी आबादी जो 60%। तव्हां सम्झो त जर्मनी जी आबादी आहे 3.5 करोड़। 3.5 करोड़नि मां 60 त तव्हां 2 करोड़ माण्हू त रखी छॾिया आराम सां। ठीकु आहे। हीअ जेके वबाऊं आहिनि न, हिननि वबा ही जेको कल्ह WHO वबा जो 3 ॾींहुं आलमी वबा जो जेको कयो आहे, ही आलमी वबाऊं ईसवी सन 541 खां इंसान ज़ात ॾिसंदी आई। पर इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त घणे में घणियूं जेके वबाऊं आहिनि न, उहे फ्लू, ज़ुकाम उहे आहिनि। ऐं पर माण्हू मारण लाइ जेके वॾे में वॾी वबा आहे उहा प्लेग जी वबा आहे। तव्हां हैरत थींदी असांखे त मवासिलाती वसीला बि न हुजनि ऐं प्लेग जे वसीले 25 मिलियन माण्हू, 2.5 करोड़ माण्हू उहे जेके आहिनि हिकिड़े साल में मरी विया। अच्छा, प्लेग कुआ जानवर साॻियो ई कुआ, उहे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त दुनिया जे समूरनि मुल्कनि में उहा प्लेग थी, ख़ासि तौर ते एशिया, अफ्रीका, अमेरिका। हाणे उते छो थी? हैरत अंगेज़ आहे इहा ॻाल्हि। जेके बि बहरी जहाज़ वेंदा न माल खणी, कुआ उन्हनि मां वेंदा एशिया मां, अफ्रीका मां, अमेरिका पिया घुमंदा, बीमारी फैलाईंदा। ही जेके माण्हू आहिनि, ही जेके हज तो था अचनि, उमिरि तो था अचनि, ज़ियारतुनि तो था अचनि ऐं पंहिंजी अक़ीदनि तां या इंडिया मां अचनि या सिख अचनि, केर बि अचनि, ईसाई अचनि, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त पंहिंजे अक़ीदनि खे पंहिंजे दिलि में रखी ही 2-3 महीना कोरोना अटैक वारी पोज़ीशन में आहे ऐं इन अटैक वारी पोज़ीशन में डिॼण जी बि घुरिज आहे, पर उन खां वधीक परहेज़ करण। पाण जीअं चवंदा आहियूं त ॿरंदड़ बाहि में या वहंदड़ पाणीअ में हर भुर हथ चुरांद छो कजे भला? छो कजे? इन करे इनखे हलणु ॾियो। हाणे बाहि में हथ न विझो, पर बाहि खां परे पासो कयो। हाणे कोरोना खां पासो करण जो वॾे में वॾो तरीक़ो कहिड़ो आहे? अव्हांखे बुख़ार थिए फ़ौरन 2 टिकियूं खाओ, जीअं उमिरि तव्हांजी 18 सालनि खां मथे आहे, पेनाडोल वठी छॾियो। अव्हांखे जेके नज़लो आहे, उन नज़ले जो वॾे में वॾो वायरस जो जेको इन्फेक्शन आहे, मेडिकल साइंस ॿुधाए थी त जेकॾहिं तव्हां 8 खां 10 कलाक ॾींहं में राति जे वक़्त जी निंड बराबरि कयो था ऐं 5 ॾींहंनि में वायरस तव्हांजो ख़तमु थी थो वञे, त पोइ उहो इन्फ्लुएंज़ा या फ्लू जो वायरस जो को क़िस्म त थी सघे थो, पर उहो आहे कोन। सही, बिल्कुलु सही।
हाणे 5 ॾींहंनि खां पोइ बि ही 5 ॾींहं हिननि रखिया आहिनि त 5 ॾींहंनि खां पोइ इहे अलामतूं जेकॾहिं जारी रहनि त पोइ फ़ौरन तव्हां असांजे सेंटर्स ते अचो, मर्कज़नि ते अचो। कोरोना जे इन सॼे मामले खे मां त चवां डिॼो न, पर परहेज़ सख़्तु कयो। ॿियो डॉक्टर साहिबु पाण जी जीअं हीउ बि पाण प्रोग्राम उन ई सिलसिले जी कड़ी आहे ऐं ज़रूरु न आहे त पंहिंजो प्रोग्राम सिंध जे समूरनि माण्हुनि ॾे पहुचे, पर जेके माण्हू पढ़िया लिखिया आहिनि, जेके असांजो रियाज़त त थिए न या शइ अॻिते त वञे शेयर कनि। मां तव्हांखे ॿुधायां, मिसाल मां आर्ट्स काउंसिल में आहियां। आर्ट्स काउंसिल में असां फ़ैसिलो कयो, असांजो कमिशनर साहिबु चेयरमैन आहे, सदर असांजो अमित शाह वेठो, फ़ैसिलो कयूं त यार रिस्क न खणो। छो हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, हिकिड़ी ॻाल्हि सभु माण्हू हीअ ॻाल्हि ॿुधी छॾियो, अवां कंहिं हिकिड़ी सिनेमा में वेठा आहियो त इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां 3rd क्लास ऐं 2nd क्लास या 1st क्लास में वेठा आहियो त तव्हां लॻंदी या बाक्स वारे खे लॻंदी। न, जेको आयो सो अॻियो थी वियो, घाइजी वेंदो। इन करे सिनेमाऊं थियूं, वॾा वॾा शॉपिंग सेंटर थिया, वॾियूं वॾियूं रेलवाई स्टेशनूं ऐं बसियुनि जा अॾा, रश जा मर्कज़, मिसाल कोमरिया पाकिस्तान जी अकेली माल रोड आहे, लाहौर वारो ऐं कोमरिया वारो माल रोड, जिते हज़ारे माण्हू हर रोज़ वेंदा आहिनि, बंदि कयो। न भला डॉक्टर साहिबु का इमरजेंसी त कान्हे, जेकर पाण खे 2 टे ॾींहं घरनि ताईं महदूद रखूं। घरनि में न वियो, मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, कम वारा कम ते वञनि। न मां जेको मां चवां हरू भरू माण्हू ॿाहिरि निकिरी, पर जीअं माण्हू रोज़ो रखी वेंदो आहे त भले अॻियो माण्हू मानी खाईंदो आहे त बि हुनखे कुझु न थींदो आहे, मां रोज़े सां आहियां। अॻियो माण्हू सलाह बि कंदो त बि चवंदो मां रोज़े सां आहियां। तव्हां सां को हथु मिलाए उनखे चओ साईं वॾी महिरबानी, ठीकु आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो हीउ असां सिखियोसीं न, इहो हिंदुनि खां न सिखियो, इहो ॿुद्धनि खां सिखियो। हिंदुनि खां भले ॿुध हुआ न हिते, सही आहे। हाणे चार्ल्स इहो कल्ह खां करे छॾियो आहे हीअं त चार्ल्स पंहिंजो मोहतरम ट्रम्प साहिबु उन्हनि सभिनी त उतो वरितो न, त बाबा ही तरीक़ो नमस्ते ॾिठो असां वटि हज़ारे सालनि खां। हाणे उहो ही सॼो इन करे ई महात्मा ॿुध जी जेका आजिज़ी एसि ताईं रहो बसि। तव्हांखे जेकॾहिं सम्झ में थो अचे त सिंधी तरीक़ो आहे, भला पोइ हथु न ॾियो न, सिंधी तरीक़ो ठीकु आहे, ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि, लटा कपिड़ा जेतिरे हद ताईं साफ़ु करे सघो उहे साफ़ु पायो। हिकिड़ी ॻाल्हि सफ़ा सवली आहे, बार बार थो कयां, ई हथ ॾींहं में 8-10 दफ़ा। ऐं कुझु मिडिल क्लास जा माण्हू आहिनि जिन वटि सैनिटाइज़र जी सहूलियत मौजूदु आहे, पर मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजे घर में खार वारो जेको साबुणु आहे न, जेको लटनि धोइण जो साबुणु आहे, जेको हथ मुंहुं धोइण वारो साबुणु आहे, वेंजण जो साबुणु आहे, उहो असल में हथनि जे वायरस जो मौत आहे। थिए छा थो, सैनिटाइज़र वारो ई कमु, सैनिटाइज़र खां मथे सैनिटाइज़र उन मां ठहंदो आहे, पर उहो साबुणु पाण आहे। इन करे साबुणु जेको आहे न, उहो उन सां बार बार, ऐं पंहिंजे ॿारनि खे चओ त हथ बि पाण, तव्हां हथ न धोआरियोसि, इहा मज़े जी ॻाल्हि आहे, तव्हां हथ न धोआरियोसि। हुनखे चओ गुडू बबलू अदी सभु हथ पाण साबुणु खण, हथ तो हुन हथ मट पोइ वरी पाणी मथां विझी छॾियो, ऐं जॾहिं ॾिसो त को बि शइ हुन में गज बज कुझु बि न बचे पियो। ठीकु, हाणे तव्हां बुखार जी अलामतूं, वायरस जो जेको इन्फेक्शन आहे न, उहो एंटीबायोटिक सां ख़तमु आम तौरु न थींदो आहे, छो त वायरस जी पंहिंजी हयाती आहे। पोइ इंसान जे पंहिंजे जिस्म में जेका फ़ौज अंदरि वेठी आहे बचाव जी, उन ऐं वायरस जे ताक़त ते इहो झेड़ो थो हले। इन झेड़े में पोइ तूं खटी या मां खटां, मुंहिंजो ख़्यालु आहे त माण्हू खटंदा, छो त हिन वायरस खे जंहिं नमूने चाइना जे सूबे 1.25 करोड़ माण्हुनि खे लॉकडाउन करे, डॉक्टर साहिबु 1.25 करोड़ माण्हू, 1.25 करोड़ माण्हुनि जो ॼण त तव्हां जेल करे छॾियो हुजे, ऐं दुनिया हर शइ जी उन मां पर ॿाहिरि झाती पाइण जी बि तव्हांखे इजाज़त न हुजे, उते तव्हां वुहान शहर में टोटल हादसा 3000 थिया 1.25 करोड़ माण्हुनि में, तमामु घटि आहिनि उन हिसाब सां। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त कोरोना जो जेको वायरस आहे, मूं प्लेग जी जेका ॻाल्हि कई न, उन प्लेग जे माण्हू मारण जो जेको तनासब या शरह या सैकड़ो आहे, उहो 100 मां 23-24 आहे, ऐं कोरोना जो 100 मां 2 आहे।
तमामु घटि आहे उन हिसाब सां। उन हिसाब सां इन करे मिसाल 12,000 साल इंसान जे उभे पेर बीह हलण जी जेका तारीख़ आहे या 10,000 साल अॻु ज़रात जी जेका पैदा थियण औरत जे हथां ज़रात जे डिस्कवर करण जी तारीख़ आहे, उन दौर खां वठी अॼु ॾींहं ताईं सॼी दुनिया में 500 मिलियन माण्हू वायरस मारिया आहिनि ऐं घणे में घणा प्लेग मारिया आहिनि। सही। हिन करे ही ताउन जी जेका बीमारी ही प्लेग वारी या ही वायरस जो जेको कोरोना आहे, कोरोना खां वरी ॿिया, ही सम्झणु खपे त इंसानी जिस्म में वायरस किथे न किथे मौजूदु आहे। अवां ॿिए खे ॼण त साण खणी हथ मिलाए गॾु वेही ॼण त दावत था ॾियो त तुंहिंजो जिस्म अचे उहो तबाह करे। इन करे पंहिंजा जिस्म तबाह करण जे बदिरां बहितर आहे त कोरोना वायरस खां परहेज़ कजे ऐं कोरोना वायरस खे पंहिंजे रस्ते सां हलणु ॾियो। इहो अॻिते हलियो वेंदो। दुनिया जे 6 खंडनि 7 खंडनि मां 6 खंडनि में कोरोना वायरस आहे। हैरत आहे माण्हुनि खे, हैरत। ही कोरोना वायरस दुनिया तब्दील कंदड़ वायरस आहे। ही कोरोना वायरस कंहिंखे बि इहा ख़बर न हुई त इटली में 800 माण्हू मारिजी वेंदा। सही आहे। उन्हनि तक़रीबन 1.5 करोड़ माण्हुनि खे लॉकडाउन कयो आहे। मज़ाक न आहे। तव्हां सोचो त ही दुनिया जी सरमाएदार दुनिया जी शलवार लाहिण जो वायरस अथव, जंहिंमें ख़ासि तौर ते उतां जो हेल्थ सिस्टम जेको नंगो। सही, बिल्कुलु। हिननि मथे हार्वर्ड ऐं येल ऐं हाणे उहे बि बंदि कया आहिनि, हार्वर्ड बि सभु बंदि कयो। हाणे उन्हनि मथे उहे यूनिवर्सिटियूं त ठाहियूं, पर हेठि जेको सही मिसकिन लॾो न, उन जे लाइ हेल्थ सिस्टम हो ई कोन, फासी उहो वियो। ही सिस्टम इहो त तव्हां सुधरियल मुल्क, असां जेके टी दुनिया जा माण्हू आहियूं, इन करे टी दुनिया जे माण्हुनि खे ख़्यालु करिणो पवंदो। ऐं हीअ ख़बर अॼु मूंखे मिली आहे त बलूचिस्तान सरकार चयो आहे त ईरान जा जेके घणा ज़ाइरीन आहिनि उहे सिंध जे दारुल हुकूमत कराची सां वास्तो था रखनि। असां उन्हनि खे क्वारंटीन न करणु ॾींदासीं, असां वटि एतिरा वसीला ई कोन्हनि ऐं इहे असां सिंध वापसि था मोकिलियूं ऐं उहे अची कराची। इहो असां लाइ हिकिड़ी ख़तरे जी घंटी इन हिसाब सां जी घंटी आहे, छो त हू पंहिंजे हिसाब सां पाण खे बचाइण था चाहिनि। हुननि जा ॿ तरीक़ा आहिनि। कैपेसिटी जो हुननि जी कैपेसिटी मसइलो आहे, हुननि वटि अस्पतालूं कोन्हनि, हुननि वटि माण्हू कोन्हनि, हुननि वटि। पर डॉक्टर साहब इहो सूबे जो छो मसइलो हुजे? जेकॾहिं नेशनल क्लाइमेट बल्कि इंटरनेशनल क्लाइमेट पर ॿिए नंबर ते वरी त अमर सिंधू जी ॻाल्हि ॾाढी वणी त होॾो माण्हू कोरोना में फासनि, तूं हिते सिंधी सलाम ते वेठो थो फेसबुक। इहा ॻाल्हि ॾाढी न जंहिं नमूने सां सिंध जी गवर्नमेंट, ठीकु आहे, सॼो ॾींहुं असां हुननि ते तनक़ीद कयूं था, पर जंहिं नमूने सां 8-10 ॾींहंनि खां वठी सैयद मुराद अली शाह या जेका बि हुनजी मशीनरी आहे सिंध गवर्नमेंट जी, जंहिं नमूने सां कल्ह जीअं तइलीमी इदारनि जी ॻाल्हि कनि त असां हूंदासीं त इहे हूंदियूं न शयूं। हा न, बुनियादी शइ त हुजणु लाज़मी आहे न। हाणे उन हुजण खे पहिरीं तव्हां हिसाब किताब में आणियो त बाक़ी शयूं, अॼु स्कूल बंदि आहिनि, यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि, सुभाणे खोले विझंदासीं, ॾींहं राति हलाईंदासीं। इम्तिहान थी भुट्टे साहिब जे दौर में बोर्ड में चढ़े पास करे छॾियो आहिनि न, हिकिड़ो दर्जो अॻिते करे छॾियो आहे न। ऐं जेके भुट्टे साहिब खां अवल वॾी उमिरि वारा माण्हू पढ़ी न सघिया त उन तालीम में बालगान हलाई शाम जो। इहो मुमकिन आहे डॉक्टर साहिब, सभु कुझु मुमकिन आहे। बहरहाल इन करे अॼु पाण प्रोग्राम इन कयो त असांखे पंहिंजी ज़िम्मेवारियुनि जो बि अहसासु अचे। हर माण्हू खे, रुगी गवर्नमेंट ते हर माण्हू मसइलो हल न न गवर्नमेंट खे छॾियो, पाण बि कयो। ॿियो, हीअ दुनिया हाणे बदिलिजे पई, हाणे दुनिया जा नज़रिया बदिलबा। हीअ त असांखे इजाज़त कोन्हे, पर जेको फेसबुक ते मैसेज था हलनि न, उन्हनि मैसेजिस में हिन कोरोना वायरस जे करामतुनि जे करे जेके दुनिया जे समूरनि बंदि अखियुनि वारनि नज़रनि जा चकर था हलनि न, उहो त हैरत अंगेज़ आहे। आउं त चवां सिंधी जेके बि अदीब आहिनि, जेके बि शाइर आहिनि, जेके बि नावलिस्ट आहिनि, उहे छो नथा कोरोना ते नाविल लिखनि, आफ़तुनि में नाविल लिखवाइनि न, उहे छो नथा शाइरी कनि, उहे छो नथा मिशन स्टेटमेंट हिकिड़ो जारी कनि ऐं माण्हुनि खे इतलाह ॾियनि पंहिंजे शेर वसीले, पंहिंजे ॻाइण वसीले, पंहिंजे फ़नकारनि खे ही ख़ुशबू लगारी, तुफ़ैल संजराणी, ही शैनीला, ही दीबा, ॿियनि जा नाला इन करे ही सभु। हीअ दुनिया हाणे सरमाएदार दुनिया सभ खां अवल छा कयो, जो माण्हुनि खे चई त पैदा कयो, आबादी वधाए छॾी, आबादी वधाए
पोइ चयो दफ़ा मानी, पोइ वरी चई त झंग कटियो, सॼी दुनिया खे झंग कटे उहे ज़मीनूं कई तबाही ख़ोराक। हाणे ख़ोराक जे करे छा थियो, मानी त तोखे ॾिनऊं, हिकु हिसे खे बहितर नमूने सां मानी ॾिनऊं, ज़िलज़िला वणनि कटण जे करे आया, ॿोॾूं हर शइ आहे, गर्मी पद मौसमी तब्दीलियूं तव्हां थी वयूं। सोचो, ऐं गैसूं, सरमाएदार दुनिया, कराची जी गैस जी ख़बर नथी पए, वेठे वेठे 25 माण्हू मरी विया, वेठे वेठे 30 माण्हू मरी विया। यार तव्हां हैरान थींदव त इराक़ में मूंखे यादि आहे बम फाटंदो, 20 माण्हू मरी विया, कराची में समुंड ते जहाज़ जो दरवाज़ो खुलियो, 26 माण्हू मरी विया। उहो जाइ किरी पई आहे, हिकिड़ी जाइ ॿी जे मथां, ॿी जाइ टी जे मथां, उन में 28-29 माण्हू मरी विया। को ओईवाई को हिसा, माण्हुनि खे बि सुधरणो पवंदो। ही दुनिया हाणे चेंज पई थिए। सही। इन कोरोना वायरस जे करे, कोरोना खां परहेज़ करे, हथ पंहिंजा साफ़ रखी, पंहिंजा हथ सलामत रखो, पंहिंजो दिमाग़ सलामत रखो, ऐं ॿियो ही जेके हथ धो था पोइ वरी हीअं न कयो। सही। डॉक्टर साहब वॾी महिरबानी। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते असां ॿिन्हिनि खे ॾींदा इजाज़त।